इंसान जी इंसान सां गड थी जिंदगी गुजरे मानुन जी एक बे सां मिली करे जिंदगी गुजरंदी आ उन सभनी मिलियल मुसलमानन इंसानन में सब का बेहतर इंसान सुठो इंसान भलो इंसान उहो आ जे जो इखलाक भलो होजे ता मां केर बुधाइंदो इखलाक छा के चइबो आ इखलाक मां तो बुधाए इखलाक चइबो आ जेको बे जे लाए फायदो सोचे बे जे लाए वो किरदार अदा करे थी जी बियन इंसानन के फायदो पहुंचे उनके इखलाक चइबो आ इन इखलाक जी नबी साईं एडी मेहनत कई साहबन में जो हु पंहिंजो हक छड़े बे के हक अदा करे दींदा पंहिंजे हक जी परवाह न कंदा बे के हक वठी दींदा नबी साईं जो दौर में एकड़े साहबी ऐलान कयो बाबा बन्नी तो खपाया वठंदो के त एकड़ो उथी बैठो जे आऊं वठंदो तू वठंदे मां वठंदो जी ठीक है हलिया अचो एराजी घणिया कीमत घणी थींदी जेको कुछ हो सजो दिसी तय करे लिखत करे ऐं पो पैसा देई कैश करे अदा करे सरी उन जो हां कब्जो जे कब्जो हलिया तो के दिया सजी माप बाप थी वई जी हां कब्जो तो जे हवाले लिखत थी वई बस गाल खत्म ई रवानो थियो हां जे मालिक बनी वर्दी ने उन्हें जो बिस्मिल्लाह करे फजर नमाज पढ़ी हर काइंदो सांस हर काइण शुरू कई दिठे त पहिरियों ॾींहुं थोरो हेठा गहरो करे हर कढा गहराइप में जो हर कढी त हर कंहिं शइ में फाथो घणे चिके पर हर फाथो हर अॻिते हलई हिन वाला छा आहे ॾिठे त टामे जो टुकड़ो आहे टामे जो टुकड़ो आहे उन में फाथल आहे हिन वो हर छडाए कोडर खणी जो आ शे खोटी तो ता एकड़ो तामे जो वडो देगड़ो निकरी आयो उन देगड़े जे मथा ढक जो जी मथे खोलई तो देगड़ो सजो सोन जे जेवरन सा भरल हिन तकड़ में ढक देनो कुले ते या खणी देगड़ी सिधो उने वट पहुतो जे खा बनी वरतई दर खड़काई दादा जल्दी निकतो हां छा तो चवेस अदा गाल बुध मां तो के बन्नी जा पैसा दिना न जे हां मां बन्नी जा पैसा तो दिना जी बन्नी जा पैसा दिना मां हिन देगड़े जा पैसा मो तो के कोन दिना सोई देगड़ो निकतो तो जी बन्नी मां माठ करे मेहरबानी करे पान संभाल यो तू जो हक मता यो क़यामत जरी मुजी गिची में न हुजे तू पांजो हक संभाल त क़यामत जरी बे जे हक का मां आजाद रहा तो हूब साहबियो उन जो मुंह ते जायज आए जने मु पैसा वरता बनी तो के दिनी कब्जो तो के दिनो लिखत थी वई हाण ना कख निकरे लख निकरे सोन निकरे चांदी निकरे भितर निकरे तो जान मुंजा कोनन यो मालिक तू माठ करे देगड़ो खणी वन पांजो हक मुंजी गिची में छो तो विजी वाह वाह उहे के इंसान हिन धरती ते रही विया हिन पट ते उन दौर जा इंसान इं ब रहा जो एक बे जे हक के वो जवा तू कणो जो तू कण एतरी छिकछिका वधी वई जो शहर जा मुअज्जिज आया पान में अजी तय कयो त यो फैसलो थींदो काजी वट पो काजी जेके ॾियारे चौथी कालो काजी दे पर कुदरत अल्लाह जी वो फैसले करण वारो काजीब नबी मोहम्मद जो तरबियत याफ्ता सहाबियो वाह जो फैसलो कई ही भई आया चई कयो खबर पेरे जो बन्नी मुंह वरती पर देगड़े जा पैसा त कोन दिना इन्ही जे करे देगड़ो पान संभाले बेचे जने बन्नी जो कब्जो मोहन के दिनो हाने देगड़ो निकरे देगड़ी निकरे उनमें मुझो छा वने मुझो ही देगड़ो कोने तने साबी फैसले करण वारो काजी समझी वियो उन्हें जो ही फैसलो तकड़ में कौन थींदो थोड़ा बटे मिनट लगंदा कुछ साथ लगंदी
अकेला में बिनी सां कचहरी करणी पवंदी पहिरीं हिकिड़े सां कचहरी कई उन खां सॼो इंटरव्यू बायोडेटा वरिती त घणा पुट अथई घणियूं धीअरूं पोइ ते केतिरी मिल्कियत धंधो धाड़ी कहिड़ो तॾहिं पूरी बायोडेटा वठी चुको तॾहिं उनखे ॿाहिरि कढी वरी ॿिए खे सॾु कयईं बिनी खां ॻाल्हियूं ॿुधी बिलाखिर फैसले जे टाइम ते बिनी खे विहारे हाणे चवण लॻो फैसलो त कोन कंदुसि अदा मुंहिंजे तरफ़ां तव्हांखे मशवरो आहे मशवरो तव्हांखे ही थो ॾियां जो मालूम कयां त हिकिड़े वटि जवान पुट आहे ॿिए वटि जवान न्याणी आहे मुंहिंजी दिलि चाहे थी तव्हां ॿिन्ही जो पाण में निकाह करे देगड़ो उन्हनि खे ॾाजे में ॾेई छॾियो